بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، فضائل الأعمال पंजो नंबर आहे التبكير إلى الصلاة. असीं इन ते थोरो मौज़ू ते ॻाल्हायूं त इंसान कोशिशि करे त हर निमाज़ ते सवेल वञे, थोरो सवेल वञे। असां सायो करे इंसान जे मुआशिरे में इहो आदत थी पई आहे त जेॾीमहिल आज़ान ईंदी त बि वेही रहंदासीं, जेॾीमहिल तकबीर लॻंदी पोइ भॼंदासीं। हाणे इहो हिकिड़ो नबी करीम इन शइ खां यानी लाराईंदो ऐं चवंदो त इहे न कयो। हदीस में हदीस अबू हुरैरा हिकु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, इज़ा समिअतुमुल इक़ामा, जे तकबीर तव्हां ॿुधो त फमशू इला सलाति व अलैकुम सकीना, त निमाज़ ते तव्हां वञो पंहिंजे मज़े सां, सकीनत सां, यानी तकड़ या डुक न कयो। वल वक़ार, ऐं इंसान पंहिंजो वक़ूर न विञाए, पंहिंजी इज़त न विञाए जो डुके, ऐं इंसान जे वक़ार सां वञे। वला तुसरिउ, नबी करीम चवंदो तेज़ बि न हलो। फमा अदरकतुम फसलु, जेकी निमाज़ तव्हांखे हिकिड़ी रकात ॿ रकात पहुतो त उहो पढ़ो। फसलु वमा फातकुम फअतिमु, ऐं जेके रकातूं वयूं हलियूं ठीकु आहे, हाणे इंसान कोशिशि करे त उहा पढ़ी छॾे। पर इंसान खे असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी हदीसूं अचनि, हदीस अबू सईद अल ख़ुदरी, हदीस अबू हुरैरा, हदीस तमामु घणियूं आहिनि जेके मां हिकिड़ी ॿ जल्दी तकड़ में ॿुधायां थो। हदीस अबू सईद ख़ुदरी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त ला यज़ालु क़ौमुन यतअख़रून, क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यज़ालु क़ौमुन यतअख़रून हत्ता युअख़िरुहुमुल्लाह। जेके बि माण्हू निमाज़ ते देरि सां था वञनि, सायो करे, कंहिं उज़ुर काशे न आहे, त उन्हनि खे अलाह सां ई पोइते करे छॾींदो, उन्हनि खे अलाह सां ई पोइते करे छॾींदो। तंहिंजे करे असांखे शेख हितां जा चवंदा हुआ, शेख बिन बाज़, जेको निमाज़ ते माण्हू सही आहे, निमाज़ खां अॻु ई वञे थो, निमाज़ सही पढ़े थो, त उन जा ॾिसंदे त सभु कम सवला हूंदा। ऐं जेके ॾिसंदे हुननि जी निमाज़ में ख़लल आहे, त उहे सम्झो हुननि जे सॼे कमनि में ख़लल हूंदी। ॿी हदीस अबू हुरैरा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, इन क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मलाइकतु तुसल्ली अला अहदिकुम मा दाम फी मुसल्लाह, जेसिताईं माण्हू निमाज़ पढ़ी वेठो हूंदो मस्जिद में, या निमाज़ खां अॻु में, इहा रिवायत ॿी बि अचे थो त जेसि निमाज़ खां अॻु में बि माण्हू जेको वेहे थो इंतज़ारु निमाज़ शुरू थिए, त मलाइक जेके आहिनि उन्हनि जे लाइ दुआ कंदा। तुसल्ली अला अहदिकुम, यानी उन जेके माण्हू वेठो आहे उन जे लाइ चवंदा, अलाह साईं अलाह साईं जन्नत नसीब कजांसि, अलाह साईं माफ़ु कजांसि। यानी मलाइक सभई जेके उते हूंदा सभु तुंहिंजे लाइ पिया दुआगार हूंदा। अल्लज़ी सल्ला फी मा लम युहद्दिस औ यक़ूल अल्लाहुम्मा, ऐं जे उथियो या ॻाल्हियूं ॿाल्हियूं कयईं त पोइ मलाइक चुप थी वेंदा। जेसिताईं ख़ामोश रहंदो या ज़िक्र हूंदुसि त मलाइक उन जे लाइ दुआ घुरंदा। कहिड़ी दुआ घुरंदा या रसूल अल्लाह, त यक़ूम अल्लाहुम्मा अग़फ़िर लहू अल्लाहुम्मा अरहमहू, अलाह इहे इन्हनि जी ज़बान ते हूंदी जेसिताईं तूं ॻाल्हाईंदे कंहिंसां, या निकिरी वेंदे, या कुझु कंदे। हदीस अबू हुरैरा जेकी जुमे जे बारे में आहे, उहा बि तमामु यानी बहितरीनु आहे हिकिड़ी। उहा ॿी बि हदीस उवैस सक़फ़ी उन जहिड़ी आहे, पर उन खां वधीक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इग़्तसल, जेको जुमे जे ॾींहुं यौमुल जुमा यानी गुस्ल कई, ऐं इन रिवायत में अचे थो गुस्ल जनाबह थुम राह, यानी जनाबत खां हुजे। जेके शादीशुदा आहिनि त उहो विझंदा जनाबा। थुम राह फी साअतिल ऊला, जेके पहिरें एतिरो यानी सफ़ा सवेल विया, फकअन्नमा क़र्रब बदना, ॼण की ढोर सदको ॾिनई। वमन राह फी साअति सानिया, जेको उन खां पोइ आयो, फकअन्नमा क़र्रब बक़रा, बदना यानी ॾाची खे अरबी में बदना चवंदा आहिनि। ऐं ॿियो जेको उन खां पोइ ईंदो उन ॼण की यानी ढगी या मेंह, उहा सदको ॾिनई फी सबीलिल्लाह। ऐं जेको उन्हनि खां टियों जेको पोइते आयो, कअन्नमा क़र्रब कब्शन, यानी ॼण की को घटो या छेलो फी सबीलिल्लाह न, जेको उन्हनि खां पोइ बि ईंदो अञा फी साअति राबिअ कअन्नमा क़र्रब दजाज, ॼण की को कुकड़ सदको ॾिनई। ऐं उन खां पोइ जेको आयो पंजे दर्जे ते, फकअन्नमा क़र्रब बैदा फइज़ा ख़रजल इमाम, ऐं जे इमाम आयो जुमे ॾींहुं त जे चई त मिंबर ते चढ़ी चवंदो अस्सलामु अलैकुम, त उहो मलाइक किताब बंदि कंदा, नाला लिखंदा। अॻ में जेको सवेल ईंदो हो, पोइ उहे किताब बंदि करे ऐं अंदरि वञी ऐं वेही ख़ुतबो ॿुधंदा। ऐं उलमा चवनि था त इन में जेको इंसान जेको निमाज़ जे लाइ सवेल निकिरे थो, सवेल वञे थो, उन में वॾी फ़ज़ाइल आहे। पहिरियों उनखे सुकून मिलंदो निमाज़ में। जेके न देरि सां वञनि था तकड़ में, उन्हनि जे ॾिसंदे त ज़हन सोच सॼी कमकार में पोइते हूंदनि, अञा जेको हीउ कमु रहिजी वियो या हीउ रहिजी वियो। पर जेको न सवेल वेंदो,
उन उलमा चवंदा यानी इन्हनि खे इदराक निमाज़ में घणो यानी हिकिड़ो ख़ुशू निमाज़ में घणो थींदो ऐं उन जो सॼो ख़्यालु निमाज़ ॾे हूंदो ऐं तवजो अलाह ॾे हूंदुसि ऐं अलाह खां सही जीअं का शइ घुरिबी आहे दिलि सां उहो ईअं कंदो पर जेको देरि सां ईंदो त उहो इहे सभु शयूं उन मां विञाए छॾींदो सकीना वल वक़ार इहे सभु ख़तमु थी वेंदो ऐं ॾिस मस्जिद ॾे माण्हू सवेल वेंदो त मज़े मज़े सां वेंदो जे तकड़ि कंदो त पोइ हुते डुकणो पवंदुसि हिन में हिकिड़ी साई बुखारी जी हदीस आहे जेकी अबू हुरैरा रिवायत कई आहे त उहा हदीस जेकी आहे अबू हुरैरा चए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल व इज़ा दख़ल अल मस्जिद कान फ़ी सलात मा कानत तहबिसु जेको माण्हू सवेल थोरो ईंदो निमाज़ ते त ॾिसो त जेसि ताईं मस्जिद में वेठो हूंदो तहबिसु यानी निमाज़ खां सवाइ ॿियो हुनजो को कमु न आहे जेसि ताईं वेठो आहे त मलाइका उन ते तुसल्ली यानी अलैहिल मलाइका तुसल्ली अलैहिल मलाइका मलाइका उन ते उन जे लाइ माफ़ी पिया अलाह खां घुरंदा उन जे लाइ इस्तिग़फ़ार पढ़ंदा उन जे लाइ दुआ कंदा मा दाम फ़ी मजलिस लज़ी युसल्ली फ़ी ऐं रुॻो चवंदा अल्लाहुम्मा अग़फ़िर लहू अल्लाहुम्मा अरहमहू अल्लाहुम्मा अग़फ़िर लहू अल्लाहुम्मा अरहमहू हाणे इन खां वधीक इहो हदीस रवाह बुखारी ॾिसो न केॾो सवाबु आहे इन शइ जो इंसानु इहो कोशिशि करे त इहा शइ फ़ज़ल अज़ीम आहे इहो इंसानु न विञाए थोरो हूअं बि तोखे निमाज़ पढ़णी आहे न तूं देरि करे वेंदे त कहिड़ी तुंहिंजी निमाज़ थींदी बसि मिड़ई जान छॾाइणी पवंदी छो निमाज़ जो हिकिड़ो रूह हूंदो आहे अलाह ताला क़ुर में चए थो वल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन जेके पंहिंजे ख़ुशू सां निमाज़ था पढ़नि दिलि सां था पढ़नि सकीना सां था पढ़नि जन्नत उन्हनि जे लाइ आहे बाक़ी जेको अचे थो जल्दी जल्दी बसि इहो हिकिड़ो कर्ज़ु लाहण ऐं जीअं न लटा माण्हू मटाईंदो आहे हिकिड़ो पुराणा लाहे उछलाईंदो आहे वरी नवां जल्दी पाए वर निकिरंदो आहे त हाणे अलाह सां तामुलात इंसानु कोशिशि करे त ईअं त न करे अलाह सां त मुआमिलो थो करीं कोई कंहिं मख़लूक सां कोन थो करीं सो इंसानु कोशिशि करे अलाह सां असांखे तव्हांखे सभिनी खे तौफ़ीक़ ॾिए इन शइ जी वल्लाहु अअलम बिस्सवाब सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।